हरिओम। साप्ताहिक राशिफल कीअं रहंदो सभिनीनि जे वास्ते ही सप्ताह। 16 जुलाई खां 22 जुलाई नव सप्ताह शुरू थी रहियो आहे। राशिफल जे अनुसार ही सप्ताह कुछ राशियुनि जे लाइ मिश्रित रहंदो। हिन सप्ताह कुछ राशियुनि खे आर्थिक क्षेत्र में सफलता प्राप्त थींदी, उते ई कुछ राशियुनि जो व्यवसाय जे क्षेत्र में समस्याऊं थी सघे थी। ही सप्ताह किन राशियुनि जे लाइ भाग्यशाली रहंदो, अचो ॿुधायूं था। जुलाई माह जो टियों सप्ताह शुरू थी रहियो आहे। ही सप्ताह 16 जुलाई खां 23 जुलाई ताईं रहंदो। आध्यात्मिक व ज्योतिष दृष्टिकोण जे हिसाब सां ही सप्ताह महत्वपूर्ण आहे। हिन सप्ताह श्रावण मास में द्वितीय सोमवार व्रत, तृतीय मंगला गौरी व्रत, सोमवती अमावस्या जहिड़ा महत्वपूर्ण त्योहार मनाया वेंदा। हिन सां गॾु हिन सप्ताह जे प्रारंभ में सूर्य कर्क राशि में प्रवेश कंदो, जंहिंजे करे हिन जो असर सभिनी राशियुनि ते पवंदो। मेष राशि ही सप्ताह उतार चढ़ाव सां भरियो रहंदो। पारिवारिक समस्या थी सघे थी। परिवार में संपत्ति के वठी करे विवाद जी स्थिति निर्मित थी सघे थी। आकस्मिक घटना जो योग आहे। हिन सप्ताह पंहिंजी वाणीअ ते संयम रखणु तव्हांजे लाइ ज़रूरी आहे। वाहन हलाइण में सावधानी रखंदा। वृषभ राशि ही सप्ताह तव्हांजे लाइ सुठो रहंदो। तव्हां पंहिंजे परिवार सां गॾु कंहिं यात्रा ते वञी था सघो। पारिवारिक माहौल सुठो रहंदो। सम्मान में वृद्धि थींदी। परिवार जे लाइ तव्हांखे वॾो निर्णय वठणो पवंदो। परिवार में मांगलिक कार्य थींदा। मन आध्यात्म जी तरफ़ां झुकियो रहंदो। मिथुन राशि ही सप्ताह मिथुन राशिअ जे लाइ शानदार रहंदो। तव्हांजा सोचियल कम पूरा थींदा। हिन सप्ताह तव्हां परिवार सां गॾु आनंद जा क्षण वठंदा। मन शांत रहंदो। यात्रा जा योग आहिनि। पंहिंजे मन जी ॻाल्हि परिवार सां करण लाइ सप्ताह सुठो आहे। परिवार जी तरफ़ां समर्थन प्राप्त थींदो। कर्क राशि हीअ सप्ताह परेशानियुनि सां भरियो रहंदो। मानसिक तौर सां परेशानी थींदी। पारिवारिक माहौल अशांत रहंदो। कुछ परिस्थितियुनि में तव्हांजा परिवार वारा तव्हांजे वीचार सां सहमत न रहंदा। परिवार में आपसी मतभेद जी स्थिति आहे। सिंह राशि ही सप्ताह अत्यधिक परिश्रम सां भरियल रहंदो। अथक प्रयास करण सां भी उनमें सफलता प्राप्त न थींदी या घटि थींदी। मन अशांत रहंदो। आपसी मतभेद साम्हूं ईंदा। वाणीअ ते संयम रखणो आहे। हिन सप्ताह संभली करे ॻाल्हाइणो आहे। वाहन हलाइणो आहे। कन्या राशि ही सप्ताह सामान्य रहंदो। कुछ परेशानियुनि जे हलंदे पंहिंजे कम ते ध्यानु न ॾेई सघंदा। पारिवारिक या न्यायालय पक्ष जी समस्या अची थी सघे पई। मन चिंतित रहंदो। विशिष्ट व्यक्तियुनि सां मुलाक़ात थींदी। पारिवारिक मामलनि में पहल न कंदा त सुठो रहंदो। तुला राशि ही सप्ताह ख़ुशियुनि सां भरियल रहंदो। कंहिं नए माण्हूअ जे अचण सां प्रसन्न थींदा। रुकियल धन मिलंदो। परिवार में सम्मान जी वृद्धि थींदी। सामाजिक व राजनैतिक क्षेत्र में तव्हांजो कद वधंदो। तव्हांजे व्यवहार सां माण्हू तव्हांजी सराहना कंदा। वृश्चिक राशि हिन सप्ताह सामाजिक विवाद जी स्थिति आहे। दोषारोपण थी थो सघे पियो। विरोधी वर्ग नुक़सान पहुचाईंदा। पारिवारिक सामंजस्य में घटिताई ईंदी। वाणीअ ते संयम ज़रूरी आहे। समय खे ॾिसी करे कमु कंदा। धनु राशि ही सप्ताह कठिनाइयुनि सां भरियल रहंदो। कंहिं पारिवारिक समस्या के वठी करे परेशान रहंदा। विवाद जी स्थिति जे करे मानसिक परेशानी रहंदी। वाणी ते संयम एवं पंहिंजे व्यवहार में विनम्रता रखंदा। कुंभ राशि ही सप्ताह तव्हांजे लाइ सुठो रहंदो। सोचियल कम पूरा थींदा। रुकियल धन जी प्राप्ति थींदी। परिवार में मांगलिक कार्य थींदा। मन प्रसन्न रहंदो। स्वास्थ्य में लाभ थींदो। परिवार जा माण्हू तव्हांजे निर्णय में सहमति रखंदा। मकर राशि ही सप्ताह तव्हांजे लाइ मिश्रित रहंदो। स्वास्थ्य में लाभ थींदो। मन आध्यात्म जी ओर रहंदो।
परिवार सां सहयोग प्राप्त थींदो, न्यायालय पक्ष में विजय प्राप्त थींदी, पुराणो विवाद समाप्त थींदो, मन खुश रहंदो। मीन राशि, हिन सप्ताह वाद विवाद जी स्थिति आहे। विरोधी पक्ष पंहिंजे षड्यंत्र सां तव्हांखे नुक़सान पहुचाईंदा। वाद विवाद खां परे रहंदा, वाणी ते संयम रखंदा, कंहिं बहकावे में न ईंदा त सुठो रहंदो। परिवार सां गॾु समय गुजारींदा त पारिवारिक संबंध मधुर रहंदो। हिन राशिफल में ॿुधायल सभई जानकारी सामग्री गणना में निहित सटीकता या विश्वसनीयता जी गारंटी न आहे। विभिन्न माध्यमनि सां ज्योतिष, पंचांग, प्रवचन, मान्यताऊं, धर्म ग्रंथनि सां संग्रहित करे ही जानकारी तव्हां ताईं पहुचाई वई आहे। असांजो उद्देश्य महज सूचना पहुचाइण आहे।